अजाओ 17 रमणीक खंड में काली नांग जे भजी वञण जो सबब ऐं गढ़ जे युद्ध जी कथा। एतरी कथा ॿुधी राजा परिषद सुखदेव खां पुछण लॻो त महाराज, काली नांग रमणीक खंड छॾे जमुना में छो अची रहियो? श्री सुखदेव चयो त राजा, रमणीक खंड में श्री नारायण भगवान जो वाहन गढ़ रहंदो आहे। सो तमाम वॾो बलवान आहे, अनेक नांगन खे मारे खाई छॾींदो आहे। नांग जॾहिं ॾाढो हलाक थिया तॾहिं आण मने हिकु नांग ॾियारी मोकिलण जो हुकुम ठहराव कयऊं। अहिड़ीअ तरह हिकु ॾींहुं काली नांग जो वारो आयो। काली नांग पंहिंजे ताक़त जे घमंड करे अचण शर्त गढ़ सां विढ़ण लॻो, पर जॾहिं पुॼी न सघियो तॾहिं उथी भॻो। गढ़ बि संदसि पुठ न छॾी। तॾहिं काली नांग सोचियो त जमुना जे किनारे खां सवाइ गढ़ खां जान बचाए न सघंदुसि, छो जो गढ़ उते शोभन ऋषिअ जे श्राप ॾियण करे पहुची नथो सघे। इन्हीअ करे हू अची जमुना में पियो हो। एतिरो ॿुधी परिषद पुछियो त हे स्वामी, शोभन ऋषीश्वर गढ़ खे पारातो छो ॾिनो? श्री सुखदेव चए त राजा, हिकु दफ़े शोभन ऋषीश्वर तप वेठे कयो। गढ़ अची संदसि साम्हूं हिकिड़ो मांगर मछ खाइण लॻो। तॾहिं मांगर मछ खाइण लॻो। तॾहिं ऋषीश्वर खे क्रोध आयो ऐं गढ़ खे चयाईं त हीउ ॾोह तोखे माफ़ आहे, जेकॾहिं वरी हिते पेर पाईंदे त भस्म थी वेंदे। तंहिं करे गढ़ उते वञी नथो सघे। श्री सुखदेव चए त राजा, जॾहिं भॻवानु काली नांग खे नथे ॿाहिरि आयो तॾहिं संझा थी वई। तंहिं करे हुननि ठहराव कयो त इहा राति हिते ई काटे सुबुह जो बिंद्राबन हलणु घुरिजे। तंहिं करे उते ई रसोई बणाए खाधाऊं। जॾहिं इहा ख़बर कंस खे पई तॾहिं धुंधक राक्षस खे घुराए चयो त अॼु चङो मौक़ो अथई, वन में वञी सभिनीनि खे जलाए छॾ। जॾहिं अधु राति गुज़री तॾहिं धुंधक राक्षस वन खे चोत्र बाहि ॾिनी, जंहिंजे तपत खां सभई जागी उथी चौधारी हाहाकार मची वियो। काई वाह उन्हनि खे भॼण जी न मिली। तॾहिं सभई श्री कृष्ण जो मिठड़ो नालो पुकारण लॻा, बोल श्री कृष्ण भगवान की जय। तॾहिं दुख भंजन भॻवानु सभिनीनि खे चयो त तव्हां पंहिंजूं अखियूं बंदि कयो। एतिरो ॿुधी सभिनी पंहिंजूं अखियूं मूटियूं। तंहिंखां पोइ कृष्ण भॻवानु अनेक रूप धारे उहा बाहि भस्म करे खाई छॾी, ऐं जेके पशु पखी जीव जंत सड़ी विया हुआ तन खे बि जीअं दान ॾिनाई। बोल श्री नारायण भगवान की जय। धुंधक राक्षस खे घुटो ॾेई मारे छॾियाईं। इन्हीअ लीला समेटण खां पोइ सभिनीनि खे अखियूं खोलण जी आज्ञा कयईं। अञा अखियूं पटे ॾिसनि त मार सारो बन सरबज लॻो पियो आहे ऐं हिकु राक्षस उहो पियो आहे। तॾहिं सभई ब्रजवासी हिन तरह भॻवान जी स्तुति करण लॻा, दोहरो तंहिंखे शत्रु छा कंदा, जंहिं ते राजी राम, हेमा हथड़ो महर जो पाण धरे घनश्याम। अहिड़ी तरह नंदलाल जो लीला वर्णन कंदा ऐं मुरलीअ जे मधुर आवाज़ जी धुन यादि कंदा सभई ब्रजवासी अची ब्रज में पहुता। बोल श्री कृष्ण भगवान की जय।